ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। वगण खां एहसान अली टोटाणी जी रिपोर्ट मुताबिक़ वगण जे सरकारी अस्पताल में दवाउनि जी मुसलसल खोट ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया सुजाग नौजवान इतिहाद जे अॻवान मेहरान मुमताज़ वगण, शहीद भुट्टो अॻवान दीदार मुगेरी, लाला हाफ़िज़ पठान, हसन बलोच ऐं ॿियनि शहरियुनि एहतजाज कंदे मेन अलमुर्तज़ा चौक ते धरणो हयो ऐं DHO कंबर ऐं MS वगण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मौक़े ते शहरियुनि चयो त 80,000 खां वधीक आबादी वारे शहर में सरकारी अस्पताल बेलाभ बणियल आहे। केतिरनि ई सालनि खां दवाउनि जी खोट वारो मसइलो नथो हल थी सघे। सिहत खाते जे ज़िले ऑफिसरनि अॻियां शिकायतूं करे थकिजी पिया आहियूं, पर अस्पताल में दवाऊं न मिली सघियूं आहिनि। इलाइक़े जे ग़रीब ऐं लाचार मरीज़नि खे ख़ानगी अस्पताल में रेफर कयो पियो वञे, जेकी वॾे ख़र्च ते इलाज कराए रहिया आहिनि। जॾहिं त एमरजेंसी जी सूरत में अस्पताल में का एम्बुलेंस न आहे। कंहिं हादसे जी सूरत में ज़ख़्मियुनि खे ॿियनि सवारियुनि लाइ में लाड़काणे मुंतक़िल कयो वञे थो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। अस्पताल जे इंचार्ज समेत अमले जी लापरवाही सबबि डॉक्टरनि ड्यूटियुनि ते नथा अचनि ऐं केर बि पुछण वारो न आहे। असां मजबूरन रोडनि ते निकिरी आया आहियूं। हुननि चेतावनी ॾींदे चयो त ॿियनि शहरनि में वगण अस्पताल में दवाउनि जी खोट ख़त्म न कई वई त DHO कंबर ऐं MS वगण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हंयो वेंदो।